अड़े पारूथा, अड़े महागो, अड़े खारो। जी साईं। जी बता साईं। जी साहब। मुझो मेहमान तो अचे, जो ख़ास ख्याल रखजो, ठीक है? ऐं उनजे खिदमत में काई भी कमी थियण न घुर्जे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं खुश खैर बियो खैर। वाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक। बियो साईं बियो बियो। खुश आयो ना तो खैर आ। अल्हम्दुलिल्लाह। छा पींदो, छा खाईंदो, सफ़र मूं थकजी आया हो। यार हाँ उन्हें लगी आ। तेरे तो मुखे पानी पियारे। अच्छा, जी हाँ। खारो पानी पिया दोस्त के। खारो पानी न दाना पानी कौन तो पिया उन्हें कौन है। कुछ खाईंदे भला? हाँ भूख लगल है यार जेको तैयार हो जे तकड़ में भराए बैठे। पारूथा चांवर खणी आ मेहमान लाए। न बात छड़ पारथन चावरन के असा बस कई तुझे खाने पीने। वे दा वे। न बस तू मुखे आने तो रिक्शो घुराए दे त मां वनी खैर सां पहुचांगा। महांगो रिक्शो कराया मेहमान लाए। छो बा मां को रिक्शो मां पंध तो वणा। न वञा दा। छो बा आयो आ तो वट खारो पानी तो प्यारे पारो था चांवर तो कराए वरी रिक्शो चवाए तो घुराए रे घर वनी पहुंचा और मां को रिक्शो तो घुराए रे न बा मां असा पंध ही वणो था छद।